टालपुर घराणो इहो 1783 ईस्वी वारो साल हो जॾहिं मीर फ़तेह अली ख़ान पंहिंजे पाण खे रईस सॾायो या सिंधी हुक्मरान तौरु इक़्तिदार में आयो। हिन जो भाइटो मीर सोहराब ख़ान पंहिंजनि पोइलॻनि सां गॾु रोड़ीअ में रहियो ऐं संदसि पुटु मीर ठारो ख़ान शाह बंदर ॾांहुं रवानो थियो, जिते मंझाइनि हर हिकु मीर फ़तेह अली ख़ान जे इख़्तियार खे मञींदे पंहिंजनि इलाइक़नि खे पंहिंजी तहवील में वरितो। टालपुरनि खे शायदि ईअं सम्झियो वञे त उहे टिनि नुमाया आकाउनि में विरहायल हुआ। पहिरीं आका हैदराबाद शहदादाणियुनि जी आका हुई, जेका उत्तर सिंध में हुक्मरान हुई। ॿी आका मीरपुर माणकाणी घराणो मीर ठारे ख़ान जो औलाद हुई, जेका मीरपुर ख़ास ते हुकूमत कंदी हुई। ऐं टीं आका खैरपुर सोहराबाणी हुई, जेका खैरपुर ते हुकूमत कंदी हुई। मीर फ़तेह अली हैदराबादी मीरनि जे सरदार तौरु पाण पंहिंजनि टिनि भाइरनि ग़ुलाम अली, करम अली ऐं मुराद अली सां गॾु हुकूमत कंदो हो, जंहिं करे उहे चार यार या चइनि दोस्तनि तौरु मशहूरु हुआ ऐं उन्हनि जी चौयारी सॾजण में ईंदी हुई। फ़तेह अली तुर्त कराची ऐं अमरकोट खे ॿीहर वापसि वठण ॾांहुं ध्यानु ॾिनो। कराचीअ खे कल्लात जे गवर्नर मियां नसीर मोहम्मद खे जागीर तौरु ॾिनो वियो हो। कराचीअ खे 1792 ईस्वीअ में वापसि वरितो वियो ऐं अमरकोट, जेको जोधपुर जे राजा जी तहवील में ॾिनल हो, तंहिंखे बि 1813 ईस्वी में वापसि वरितो वियो। 1801 ईस्वी में मीर फ़तेह अली गुज़ारे वियो ऐं समूरो इलाइक़ो पंहिंजनि टिनि भाइरनि लाइ छॾे वियो। उन्हनि मां पहिरियों ग़ुलाम अली 1811 ईस्वी में गुज़ारे वियो ऐं पोयां हिकिड़ो पुटु मीर मोहम्मद छॾे वियो, पर जीअरो बचींदड़ भाइरनि करम अली ऐं मुराद अली खे सिंध जे ॿिनि मुख्य मीरनि जे सरदार तौरु मञियो वियो ऐं पोइ उहे बि गुज़ारे विया। करम अली 1828 ईस्वीअ में औलाद बिना गुज़ारे वियो, पर मुराद अली जा ॿ पुट नूर मोहम्मद ऐं नसीर ख़ान हुआ। इहे 1840 ईस्वीअ ताईं जीअरा रहिया। हैदराबाद सरकार इन्हनि ॿिनि मीर भाइरनि ते मुश्तमिल हुई, जंहिं सां गॾु संदन सोट सोबदार फ़तेह अली जो पुटु ऐं मीर मोहम्मद हुकूमत कंदा हुआ। मीर नूर मोहम्मद 1841 ईस्वीअ में गुज़ारे वियो ऐं पंहिंजे पोयां ॿ पुट मीर शहदाद ऐं हुसैन अली छॾे वियो, जन जो मुहाफ़िज़ संदन चाचो नसीर ख़ान थियो। टालपुर कुटुंब जा अनेक भाती जन मंझां फ़तेह अली ऐं ग़ुलाम अली हैदराबाद जे उत्तर में थोरे मुफ़ासिले ते वाक़िअ ख़ुदा आबाद में रहंदा हुआ, जिते हिननि जा मक़बरा हींअर बि मौजूदु आहिनि ऐं उहो शहर राजधानी बि रहियो हो। उत्तर सिंध में हुक्मरानी कंदड़ टालपुरनि जी खैरपुर वारी आका उन्हीअ वक़्तु मीर सोहराब जे पुटु मीर रुस्तम अली ऐं अली मुराद ते मुश्तमिल हुई। इहा आका सदाईं हैदराबाद वारी आका खे मञींदी हुई ऐं उहा कुर्ज महल खां सलाह बि वठंदी हुई। मीर रुस्तम जी आका वॾी हुई, पर उन्हनि विच में फेटाड़े ऐं खिटराग सबबि संदसि पछाड़ का ॾींहुं ॾुखिया गुज़रिया। हू खिलणो मिलणो यार वेस ऐं नुक़सान न पहुचाईंदड़ सभाउ वारो हो ऐं संदसि रियत जा समूरा तबिक़ा साणसि प्यारु कंदा हुआ। हिन जो ॿियो भाउ मीर मुबारक 1839 ईस्वी में गुज़ारे वियो ऐं पोयां पंहिंजो कुटुंब छॾे वियो। टालपुरनि जो हिकिड़ो ॿियो भाती शेर मोहम्मद हो, जेको इंतिहाई बहादुर हो ऐं कुटुंब जे सभिनी सरदारनि में कुझु मौक़नि ते इंतिहाई वात फाटूड़ो हो। हू हैदराबाद जे ओभर में वाक़िअ मीरपुर ख़ास जे क़िले में रहंदो हो। टालपुर मीरनि 1824 ईस्वीअ में शिकारपुर शहर खे पुरअमन तौरु पंहिंजी तहवील में वरितो, जेको अफ़गाननि तरफ़ां कब्ज़े में रखियल सिंध में आख़िरी इलाइक़ो हो। सखर जो शहर, जंहिं सां गॾु बड़दीका ऐं ॿिया ज़िला बि शामिल हुआ, तिन खे 1809 ईस्वी ऐं 1824 ईस्वीअ जे विच वारनि अनेक दौरनि में खैरपुर जे मीरनि तरफ़ां पंहिंजे इलाइक़े सां गॾु शामिल कयो वियो हो। शिकारपुर जो महसूलु संदन इलाइक़े सां शामिल थियण ते 7 हिसनि में विरहायो वियो हो। उन महसूल जा 4 हिसा हैदराबाद जे मीरनि जी मिल्कियत बणिजी विया ऐं 3 हिसा खैरपुर जी, जेके संदन माइटनि जा हुआ। नेठि उन्हीअ भाईवारी जे हिन सरिश्ते तहत 2 गवर्नर रखियल हुअण समेत ॿिन्ही आकाउनि जी मुफ़ादनि जी निगरानीअ लाइ शहर में 2 नुमाया कचहरियूं क़ाइमु हुयूं।